डे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया मल्लीर खां। इंडिया में तौहीन रसालत वारे वाक़े खिलाफ पाकिस्तान उलमा एसोसिएशन पारां मरकज़ी सदर सूफ़ी अब्दुल क़यूम, अलामा रज़ा नबी, अलामा निसार अहमद अवान, अलामा क़ाइमुद्दीन तहीम, अलामा सईद अहमद खोखर, मौलाना यूनुस ताहिर, अलामा निज़ाकत हुसैन ऐं ॿियनि जी क़यादत में हथनि में एहतजाजी बैनर खणी भिटाई आबाद मक्सी चौक खां आयशा चौक ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो ऐं गुस्ताखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भारतीय तर्जुमान खिलाफ शदीद नारेबाज़ी कई। उन मौके ते अॻवाननि खिताब कंदे चयो त बीजेपी अॻवान पारां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी करे किरोड़े मुस्लमाननि जी दिल आज़ारी कई आहे। असीं कॾहिं बि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामूस ते हमलो बर्दाश्त न कंदासीं। असीं मुतालबो करियूं था त गुस्ताखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सज़ा ॾेई इंडिया सां सफ़ारती लाॻापा ख़त्म कया वञनि ऐं सफ़ीरनि खे नेकाली ॾेई इंडिया सां कारोबार ते पाबंदी लॻाई वञे।